नाज़रीन, लाड़काणे में योम शुहदा पुलिस जे मौक़े ते शहीदनि जे ख़ानदाननि जे मान में मक़ामी हाल में तक़रीब कोठाई वई, जंहिं में कमिश्नर लाड़काणो डिवीज़न गुलाम मुस्तफ़ा फुल, डिप्टी कमिश्नर लाड़काणो डॉक्टर शर्जील नूर चन्ना, मेयर लाड़काणो एडवोकेट अनवर अली लोहर, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणो एजाज़ अहमद लगारी, वाइस चेयरमैन असदुल्ला भुट्टो, DIG लाड़काणो नासिर आफ्ताब, SSP लाड़काणो मीर रोहल खान खोसो, SP हेडक्वार्टर हसीब जावेद सुमार, ASP मोहम्मद आशिर, DSP हैदरी पारस बखराणी समेत शहीदनि जे घर भातियुनि शिरकत कई। तक़रीब में ॿारनि क़ौमी गीतनि ते टेबलो पेश करे शहीदनि खे भेटा पेश कई, जॾहिं त शहीद पुलिस जे घर भातियुनि ऐं ॿारनि लाइ प्ले लैंड एरिया जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। तक़रीब में शरीक महिमाननि ऐं पुलिस ऑफिसरनि पुलिस जे शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे DIG लाड़काणो नासिर आफ्ताब चयो त शहीदनि जे घर भातियुनि जे फलाह ऐं बहबूद लाइ IG सिंध गुलाम नबी मेमण जे हिदायतनि ते क़दम खयां पिया वञनि। हिन चयो त रोशनी जे लाइ सड़णो पवंदो आहे। शहीद असांजे सिरनि जा ताज आहिनि, जिन ते असांखे फ़ख्रु आहे ऐं असीं संदनि जे क़ुर्बानियुनि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। होॾां योम शुहदा जे मौक़े ते लाड़काणो पुलिस तरफ़ां पुलिस हेडक्वार्टर में क़ुरान ख़्वानी कराए दुआ घुरी वई, जंहिं में SP हेडक्वार्टर हसीब जावेद सुमार समेत पुलिस अहलकारनि वॾे अंग में शिरकत कई।